अस्सलाम वालेकुम क़िसाgo में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जो पंहिंजो महमूद मुग़ल इन दुआ सां अवां जिते बि जो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो, करीम रब अवां ते सदाईं महिरबान हुजे ऐं अवां दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजे रब जा मुहताज हुजो। ख़ातिन ज़ात ही पेंडेमिक वारी ॻाल्हि मां हमेशह कंदो आहियां, एहतियात तमामु ज़रूरी आहे ऐं न्यूज़ वग़ैरह सभु तव्हां पाण कंदा पिया था, तव्हां पाण बाख़बर आहियो त इन जी सूरत हाल छा आहे ऐं बहितर इहो आहे त असां मास्क पायूं, असां पाण में फ़ासिलो रखूं ऐं असां सैनिटाइज़ कयूं, जेके बार बार इन्हनि ॻाल्हियुनि खे मां अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कंदो रहंदो आहियां। अॼु ज़िंदगी जे हिकिड़े अहम मौज़ू ते ॻाल्हाइणु चाहियूं था, उहा आहे तालीम ऐं तरबियत। पर तरबियत ते पाण इलाही ॻाल्हायो त ज़िक्र कयूं था छो न तालीमी हवाले सां। ज़िंदगी में असातिज़ा इकराम जी तमामु ख़ासि अहमियत हूंदी आहे। ज़िंदगी में जेके अर्ज़ु कयो त 4 वजूद आहिनि जेके अवां जी ज़िंदगी में भरपूर किरदारु अदा कनि था, ठाहिण या डाहिण में। उन में माइट आहिनि, उस्ताद मोहतरम आहिनि, तंहिंखां सवाइ क्लास फेलोज़ आहिनि, दोस्त ऐं क्लास फेलोज़ ऐं कोलीग्स जेके तव्हां सां ज़िंदगी में कारोबार में माश में नौकरियुनि में गॾु हूंदा आहिनि। पर हिते अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त छाकाणि त उस्ताद इंसानी ज़िंदगी में हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थो ऐं हर कंहिंजी ज़िंदगी में को न को हिकिड़ो टीचर ज़रूरु हुजे थो, जेको हुनजो मेंटोर हुजे थो, हुनजे लाइ आइकॉन हुजे थो। ऐं ॿारु जॾहिं स्कूल में दाख़िलु थींदो आहे त घणे खां घणो वक़्तु उहो पंहिंजे स्कूल में पंहिंजे उस्ताद खे ॾिए थो ऐं ट्यूशन बि उस्ताद ई कराए थो, त मौलवी साहिबु उस्ताद आहे, त इन हिसाब सां माइट बि तरबियत कनि था। पर जेका तरबियत उस्ताद करे थो कौली फ़इल जी, उहा पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी। अलाए छो ईअं ॾिठो वियो आहे ऐं छाकाणि त मां बि इन पेशे सां लॻापियल आहियां, पैगम्बरी पेशो आहे, बाइस फ़ख़्रु पेशो आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी में इल्मु अदब सां लॻापियल हुजे। टीचिंग्स हुनजी ज़िंदगी में जेकॾहिं शऊरनि ते सदके जारिया बि आहे ऐं असीं त पघार बि वठूं था, त इहा बि हिकिड़ी पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत आहे त ल्यूक्रेटिव पघारूं आहिनि, सुठियूं पघारूं आहिनि ऐं उन पघार ते माण्हू कमु बि करे थो। पर दिलि जे हुज़ूर सां हिकिड़ी माफ़ी वठणु चाहींदुसि। मां हिकिड़ो जुमिलो तव्हां बि यकीननि ॿुधो हूंदो, जेसिताईं का चङी नौकिरी मिले तेसिताईं मास्तर थी वठि। हाणे अजीब जुमिलो हूंदो आहे, मां JST HST मां कंहिं हिते न पियो वञा, पर जॾहिं बि जेसिताईं का चङी चौखी नौकिरी मिले तेसिताईं मास्तरी ठीकु आहे। केतिरा पार्ट टाइम नौकिरी कंदा आहिनि, मास्तरी सम्झंदा आहिनि त बसि टीचिंग करणी आहे। माज़रत नथो करणु चाहियां, दिलि चवे थी त केतिरा पाण न हूंदा आहिनि, घोस्ट कोन थो चवां मां, पाण न हूंदा आहिनि, अधु क्लास पाण वठंदा आहिनि, अधु क्लास को बि वठंदो आहे, पघार अधु अधु थींदी आहे। इहे सभु ज़िंदगीअ जा सिलसिला आहिनि जेके पंहिंजी जाइ ते हिकिड़ी इनफ़रादी हैसियत रखनि था ऐं जेके आहिनि उनखां इनकार नथो करे सघिजे। पर ज़िंदगी रुॻो मनफ़ी कोन्हे न, ज़िंदगी मस्बत पहलू बि आहे। ज़िंदगी में असांखे उहे उस्ताद बि यादि रखणु घुरिजनि जिन असांजी हयाती में रोशनियूं कयूं आहिनि, जिन असांखे अलाए कहिड़ी खां कहिड़ी जाइ ते पुॼायो आहे। असां इल्म जा अकाबर न आहियूं, जेकॾहिं असां का शइ ॼाणूं था त उन में वॾे में वॾो जेको हिसो आहे से असांजे असातिज़ा इकराम जो बि आहे। हाणे ईअं आहे त विच में हिकिड़ो गैप वॾो अची वियो आहे, जो हाणे जेको उहो उस्ताद मोहतरम हूंदो, सादो सूदो, घणो करे साइकिल ते हूंदा हुया, मोटरसाइकिल कोन हूंदी उस्तादनि वटि, ऐं सादा सूदा कपिड़ा हूंदा हुया, पर अजीब रौब हूंदो हुयो। यानी उस्ताद मोहतरम साम्हूं अचे त ॿारु पासो करे वेंदो, गिची में ख़ामोशी थी वेंदी, दुकाननि ते रोब छांइजी वेंदो त उस्ताद हितां गुज़री रहियो आहे, हिकिड़ो टीचर हितां पास आउट करे रहियो आहे, पास ऑन करे रहियो आहे राति पास आउट जी जाइ ते। त हाणे सोचियूं असां त उहो उस्ताद केॾांहुं वियो, उहो उस्ताद छा वक़्त जी दज़ में किथे गुम थी वियो? जेको उस्ताद जो ईअं माज़त सां मां इहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर चवणु चाहियां थो त मां पंहिंजे कंहिं बि शागिर्द जे कुल्हे ते ठूंठ रखी ईअं बीह कोन थो सघां। मां कंहिं शागिर्द सां मतिलबु चांहि नथो पी सघां त हू मूंखे चांहि पियारे, मां पे कंदुसि जेकॾहिं हू मूंसां गॾु आहे त। केॾांहुं वियो असांजो उस्ताद? छा आहे? अॼु फेसबुक ते कुझु शयूं ॾिठमि पई त हू टीचर्स सुता पिया आहिनि ऐं लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं के ज़ोर पिया ॾियनि, किथे मालिश पई थिए क्लास में, किथे नियाणियूं आहिनि के लेडी टीचर्स जूं मालिश पियूं कनि। फेसबुक ते हलनि पियूं थियूं शयूं, मां पाण कोन पियो थो ठाहियां, घर जो कमु वरितो पियो थो वञे। अजीब कैफ़ियत आहे। यानी जेकॾहिं सोचियूं असां त असांजो उस्ताद कहिड़े पासे वञी रहियो आहे। सभु बराबरि कोन्हनि के, सभु ईअं कोन्हनि त पंहिंजे कम सां हुनजो लॻापियल सिलसिलो न हुजे, पर बहरहाल इहा हिकिड़ी सोच पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे पई त असांजो उस्ताद कहिड़े पासे वञी रहियो आहे, असांजो टीचर कहिड़े पासे पियो थो वञे, शागिर्द त खणी कहिड़े पासे वञे। पर शागिर्द जे लाइ जेका डायरेक्शन आहे असांजो उस्ताद मोहतरम आहे। उस्ताद पंहिंजी जाइ ते बीठो हूंदो, सिग्नलिंग प्रॉपर हूंदी, डायरेक्शन प्रॉपर हूंदी, ॿारु यकीन सां कंहिं पासे कोन थियणंदो। हिकिड़ी ॻाल्हि जेका तव्हां फेसबुक ते बि ॾिठी हूंदी, व्हाट्सएप ते बि हलंदी आहे ऐं मुस्तक़िल हूंदो आहे, त अशफ़ाक़ साहिबु को ज़िक्र कयो आहे रोम जे कंहिं किसे जो, जेको ट्विस्ट करे पंहिंजी पंहिंजी ज़बान में हर को पेश कंदो आहे। मां इहो नथो चवां त को मां क्रेडिट खणणु चाहियां थो, पर सभ खां पहिरीं उनखे ट्रांसलेट मूं ई कयो हुयो, ज़ाविया मां
अशफाक़ साहिब जो इहो किस्सो आहे जेको मूं तर्जुमो कयो। ईअं थिए थो त केतिरा तर्जुमा तव्हांजा अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿियनि जे नालनि सां अची वेंदा आहिनि। पोइ मिसाल तौरु जेकॾहिं हिकिड़ो ख़तु आहे मुंहिंजा पुटड़ा, जंहिंमें पीउ पंहिंजे पुट खे नसीहतूं करे थो, इहो मौला जी महिर सां मुंहिंजी ट्रांसलेशन कयल आहे, पर हाणे उहा चारई पासा हले थी, कंहिंजे बि नाले सां हले थी त को फ़र्क़ु कोन थो पए, छाकाणि त इहा जेकॾहिं चङी ॻाल्हि आहे, कंहिंजी बि मार्फत कंहिंजे बि समातुनि ताईं पहुचे थी त असां कटियोसीं, उहा का ॻाल्हि कान्हे का। पर बहरहाल मां अॼु उहो ख़तु बल्कि उहा तहरीर जेका ज़ाविया वारी आहे अशफाक़ साहिब जी, उहा तव्हांजी ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। अॼु रीडिंग जो आहे असांजो हिन में क़िसअगो में, ऐं हिन किसे खे ॿुधो त अशफाक़ साहिब कीअं हुनखे लिखियो, जेकी जंहिंजी ट्रांसलेशन मां अव्हांजी ख़िदमत में पेश कयां पियो। हुन नैरेट कयो, उन खां पोइ हुनखे ट्रांसक्राइब कयूं ऐं उहो ज़ाविया में छपियो आहे। त हाणे ॾिसो त हुननि जी ॻाल्हि जेका आहे किथां खां कीअं हली आहे, ऐं असीं आमतौर ते जेको किस्सो हिकु ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं उहो कीअं हूंदो आहे। ज़ाविया में अशफाक़ साहिब कुझु हीअं फ़रमाईनि था त जंहिं ज़माने में मां रोम यूनिवर्सिटी में लेक्चरर हुउसि ऐं सभिनी खां ॼमार में नंढो हुउसि, त हिकु दफ़े यूनिवर्सिटी में मोकिलो हुयो। गर्मियुनि जो ज़मानो हुयो। ॿिनि पहिरनि जो मूंखे रेडियो स्टेशन ते उर्दू ब्रॉडकास्टिंग करणी पवंदी हुई। जंहिं महिल मोटंदो हुउमि त सभु उन महिल आराम ई हूंदा हुया। ॿिनि पहिरनि जो आराम उते हिकिड़ो मामूल हुयो। 6 बजे ताईं सभु सुम्हंदा हुया ऐं रोम जा रस्ता ख़ाली हूंदा हुया, ऐं मथां वरी कॉर्पोरेशन इहो इंतज़ामु कंदी हुई त उते हौज़ लॻल हूंदा हुया। उन वक़्तु रोड धोपजंदा हुया ऐं शाम ताईं माहौल में थधिकार अची वेंदी हुई, सफ़ाई अलॻि थी वेंदी हुई। सो हुननि रस्ता धोता पए, का एकड़ ॿेकड़ गाॾी रस्ते ते आई पए, मां पंहिंजी गाॾी में वियुसि पए। हाणे ॾिसो न, हर माण्हू सां गॾु संदसि देसी मिज़ाज त हूंदो ई आहे न, जुमिलनि खे सम्झिजो। पोइ हू खणी दुनिया में किथे बि हलियो वञे। सो गाॾी हलाईंदे मूं ॾिठो त गोल चक्रो अची वियो आहे ऐं मूंखे मथां फ्री अचिणो पवंदो। हाणे सोचियुमि त जे एॾो चकर काटियुमि त मज़ो कोन ईंदो, विचां थो हलां। हिन महिल ॿिनि पहिरनि जो केरु ॾिसंदो। मां जो रस्ते खे ग़लति नमूने क्रॉस कंदे विचां लंघियुमि त ॾिठुमि त हुते हिकिड़ो सिपाही बीठो, हुन मूं ॾे निहारियो ऐं ॼण का परवाह ई कोन कयईं। ठीकु आहे, वञे पियो थो त वञणु ॾींसि। हाणे मूंखे यादि अचे थो त पंहिंजी कामयाबी ते जो मूं रस्ते जो कानून टोड़ियो हो, मूं ख़ुशी मल्हाइण लाइ हुन ॾांहुं मुर्क जो गुल उछलायो। जॾहिं हुन इहो ॾिठो त हुन हमरा मुंहिंजी इहा इज़त कई आहे त हुन सीटी वॼाए मूंखे रोके छॾियो। हाणे इन्हनि मुल्कनि में सीटी वॼाइणु माना मौत, बीहणु लाज़मी थी वियो। हू वेझो आयो, पहिरीं सल्यूट कयईं। हाणे मां अंदरि मां ॾिसां पियो, शीशो हेठि कयमि त चयईं अव्हांजो लाइसेंस। मूं चयो मूंखे अव्हांजी ज़बान नथी अचे। मूं चयो सुठी त ॻाल्हाईं थो, लाइसेंस ओर ते कर। मूं चयो फ़र्ज़ु कयो कंहिं वटि पंहिंजो लाइसेंस न हुजे त हू छा करे? त हुन चयो का ॻाल्हि कान्हे, मां मुंहिंजो चालान थो करे छॾियां, पर्चो फाड़ियां थो ऐं ॾंढु जमा कराए छॾियो। मूं त ईअं ई लाइसेंस घुरियो पए। मूं चयो मूंखां ग़लती थी वई। हुन चयो थी वई त हलिया वञो हा। हाणे मूंखे बिना कुझु पुछण आखण जे हुन कापी कढी पर्चो फाड़ियो ऐं चालान करे छॾियईं। चालान बि सख़्तु 12 आना। मूं पर्ची वठी पुछियो हिन जो छा कयां? हुन चयो पंहिंजे कंहिं बि वेझे टपाल घर जे दॿे ते इहा रक़म जमा कराए छॾियो ऐं बसि। रोम में धिका खाइणा न आहिनि हूंदा, सभु कुझु सवलो हूंदो आहे। घर अची मूं पंहिंजे घर जी मालिकाणी खे ॿुधायो त मुंहिंजो चालान थी वियो आहे, मां छा कयां? हाणे हुनजो सुलूक अहिड़ो थी वियो ॼण घर में को धड़ेल अची वियो हुजे। हुन पंहिंजी धीउ खे ॿुधायो प्रोफेसर जो चालान थी वियो आहे। पंहिंजी ससु खे बि ॿुधायईं। सभु रोंदा पिटींदा मूं वटि आया ऐं चयऊं त तूं त शरीफ़ लॻंदो हुए, के चङे घर जो, सुठे ख़ानदान जो, असां तोखे कमरो मसवाड़ ते बि ॾिनो हो, पर तूं त अहिड़ो कोन निकिते। ख़ैरु हुननि घरां त कोन कढियो, पर एतिरो चयऊं त पाड़े में इहा ख़बर न पवणु घुरिजे त प्रोफेसर जो को चालान थियो आहे। ख़ुदिनज़ात उस्ताद जे इज़त जो ज़िक्र हले पियो थो, ध्यान जी तलब आहे। चयऊं मां त फ़िक्र ई न कयो, कंहिंखे बि ख़बर ई न पवंदी। हाणे मां हुउसि 26 सालनि जो तंहिं वक़्तु, पर्ची विधमि खीसे में, संगत सां निकिरी वियुसि। ॿिए ॾींहुं मूंखे ॾंढु जमा कराइणो हो, सो विसरी वियो। टे ॾींहुं इहो कोट घर अची वियो जंहिंजी खीसे में इहा पर्ची हुई। शाम जो मूंखे हिकिड़ी तार मिली त साईं प्रोफेसर साहिबु फलाणी जाइ ते फलाणे ॾींहुं फलाणे सिपाही नंबर अव्हांजो चालान कयो हो, हीअ पर्ची नंबर आहे, तव्हां हिन वक़्त ताईं किथे बि पैसा जमा न आहिनि कराया, इहा कानून जी इनराफ़ी आहे, महिरबानी करे इहा जमा करायो, तव्हांजी महिरबानी थींदी। हाणे हुन तार जी क़ीमत 21 रुपया खनि हुई। मूंखां वरी वैसर थी वई। वरी हुननि जी तार आई, जेकॾहिं अव्हां हाणे बि ॾंढु जमा न करायो त पोइ असांखे अफ़सोस सां मामिलो अदालत में पेश करणो पवंदो। मूंखां वरी लाग़ज़ी थी वई। तव्हांजो अदालत मां पेशी जो समन अची वियो त फलाणी तारीख़ ते अदालत में पेश थियो, अव्हां जेको कानून टोड़ियो आहे उनजे लाइ पूरो इंसाफ़ कयो वेंदो। हाणे अची मुंहिंजी हालति ख़राबु थी। उते मूं वकील करण लाइ सोचियो त कंहिं सलाह ॾिनी त प्रोफेसर साहिबु पाण सिधो सो अदालत में वञी अर्ज़ु कर त मां हिते परॾेही आहियां, ज़बान ठीकु ॼाणा नथो, माफ़ी मिले, आईंदे ईअं कोन कंदुसि। हाणे मां डिनो कोर्ट वियुसि। मूंखे तरतीब सां सॾु थियो, अंदरि कटहरे में बीहारियऊं। अदालत खां मूंखां पुछियो तव्हां ते 12 आना ॾंढु लॻो, तव्हां जमा छो कोन करायो? मूं चयो मूंखां कोताही थी वई। हुननि चयो अमले जो केतिरो न वक़्तु ज़ाया थियो, पुलिस जो वक़्तु ख़र्चु थियो, हाणे अदालत जो वक़्तु ख़र्चु थिए पियो थो।
अव्हांखे हिन ॻाल्हि जो अहसासु आहे? असां अव्हांखे कड़ी सज़ा ॾींदासीं। मूं चयो मां परॾेही आहियां, घणो कानून नथो ॼाणा, मूं ते महिरबानी कयो। अदालत चयो तव्हां ज़बान त ठीकु था ॻाल्हायो, वज़ाहत कयो पिया था, इहो ॿुधायो अव्हां कंदा छा आहियो? मां चुप हुउमि। अदालत वरी पुछियो, अदालत अव्हां खां पुछे थी तव्हां केरु आहियो, अव्हांजो धंधो कहिड़ो आहे? मूं चयो मां हिकु टीचर आहियां, प्रोफेसर आहियां रोम यूनिवर्सिटीअ में। बसि मुंहिंजो इहो चवणु ऐं जज साहिबु कुर्सी पासे ते करे हिकदमि उथी बीठो ऐं ऐलान कयईं त उस्ताद अदालत में आहे, उस्ताद अदालत में आहे। हाणे सभु उथी बीठा, मुंशी, थाणेदार, अमलदार। जज साहिबु हुकुम ॾिनो त कटड़े में कुर्सी आंदी वञे, हिकु उस्ताद अदालत में आयो आहे। हाणे नंढड़े कटड़े में मां बीठो आहियां, कुर्सी अची वई, हुकुम थियो अव्हां उस्ताद आहियो, अव्हां लाइ बीहणु मुनासिबु न आहे। हाणे जज ॻाल्हाइणु शुरू कयो, ए मोज़िज़ उस्ताद, ए दुनिया खे इल्मु अता कंदड़ उस्ताद, ए मोहतरम तरीन इंसान, तव्हां ई असांखे अदालत ऐं अदल जो हुकुम ॾिनो आहे, तव्हां ई असांखे इहो इल्मु पढ़ायो आहे ऐं अव्हां जे करे असीं हिननि उहिदनि ते पहुतल आहियूं। तंहिं करे असीं अव्हांजे हुकुमनि जे करे मजबूर आहियूं त अदालत जेको ज़ाब्तो क़ाइमु कयो आहे उन मुताबिक़ अव्हांखे चेक कयूं। उनजे बावजूदि जो असांखे सख़्तु शर्मिंदगी आहे ऐं असीं बेहदि ॾुखार आहियूं त असीं हिकु उस्ताद जंहिंखां मोहतरम को बि न हूंदो आहे खे पंहिंजी आॾी पुछा हवाले कयूं। ऐं इहो कंहिं जज लाइ बि ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ लम्हो आहे जो हिन अदालत में को उस्ताद जवाबु ॾियण लाइ मौजूदु हुजे। हाणे मां सख़्तु शर्मिंदो हुजां। मूं चयो साईं अव्हांजो जेको कानून आहे तव्हां उन मुताबिक़ सलूक कयो। जज चयो असीं बेहदि शर्मिंदगीअ ॾुख ऐं अलम सां तव्हां ते बीड़ो ॾंडु विझूं था, हाणे अव्हां ₹1.5 भरींदो। हाणे जॾहिं मां उतां ॿाहिरि निकितुसि त जज साहिबु सॼो अमलो मुंहिंजे कढ अचे पियो त जीअं पूरे एतिराम सां रुख़्सत करे सघे। मां चवां मुंहिंजी जान छुटे, हू सभु मूंखे मोटरसाइकिल ते छॾणु आया ऐं जेसि ताईं गाॾी स्टार्ट न थी सभु हुते बाद बीठा रहिया। इहा उहा ॻाल्हि आहे जेका अशफाक़ साहिबु पंहिंजे ज़ाविया में चई हुई। इहा ई उहा ॻाल्हि आहे जेका उस्ताद जे कद खे ज़ाहिर करे थी। मां हिते अव्हां खां मोकिलाया थो इन ई दुआ सां ऐं जिते बि हुजे ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो ऐं करीम रब अव्हांखे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजे मुहताज रखे। इंशा अल्लाह लज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।